उत्तर सिंध के इलाइक़नि घोटकी, कंदकोट, जेकमबाद समेत इलाइक़ा गैर महफ़ूज़ बणियल आहिनि। रोज़ानो धाड़ियल केतिराई माण्हू अगवा करे भंग वठी छॾे था ॾियनि ऐं उहे धाड़ियल वरी सोशल मीडिया जो सरेआम इस्तेमाल भी कनि था। जीअं ताज़ो मोहनलाल वारी वीडियो जारी थी, जॾहिं त केतिराई भेरा धाड़ियलनि तरफ़ां जदीद हथियारनि सां लैस थी पुलिस खे सरेआम धमकियुनि जा वीडियोज़ सभिनी ॾिठा। ऐं ताज़ो कंदकोट में हिकु गुम थियल माल जी ॻोल्हा कंदे हिक ई बिरादरी जे 9 ॼणनि खे मारण वारो वाक़ियो थियो आहे, पर सिंध पुलिस हरकत में न आई। बस सदाईं जीअं रिवायती कार्रवाई कई वई। सोचण जहिड़ी ॻाल्हि आहे त धाड़ियल वीडियो जारी कनि था ऐं मोबाइल ते ॻाल्हाइण लाइ नेटवर्क जो इस्तेमालु कनि था, त छा पुलिस उन्हनि जी कॉल ट्रेस करे नथी सघे? पर असल ॻाल्हि जेका असांखे सम्झ में अचे थी त इहो सॼो इलाइक़ो सरदारनि, भोतारनि, वॾेरनि हवाले करे पुलिस खे बि उन्हनि जे ई मातहत कयो वियो आहे ऐं सरदारनि वरी धाड़ियल पाले रखिया आहिनि जेके संदनि चवण ते कमु कनि था। इन करे मुंहिंजी वफ़ाक़ी हुकूमत खे गुज़ारिश आहे त इन सिलसिले में सरदारनि ऐं धाड़ियलनि ख़िलाफ़ सख़्तु क़दम खणी। बाक़ी सिंध हुकूमत कुझु बि न कंदी। इहा सिर्फ़ु उस्तादनि, शेरियुनि ऐं सरकारी मुलाज़िमनि ख़िलाफ़ पंहिंजी रिट बहाल करण में पूरी आहे। उमर कोराई, मीरपुर माथिरो।